ब्रेकिंग न्यूज़ आहे समारोह खां वासा शेयर कंदासीं। माउ जे हंज मां खीर पियाक नींगरी अगवा थी वई, पुलिस मोटाए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पधरियो फार्म वटि जवाबदारनि शबाना भुरगड़ी खां ॿाड़ी खसी ऐं फरार थी विया। सामारे मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। औरत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। नींगरी वापसि करण जी घुर कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। माउ जे हंज मां खीर पियाक नींगरी अगवा थी वई आहे, जॾहिं त पुलिस को तदारुख न कयो आहे। मुतासिर माउ एहतजाज कयो आहे। अवां खे अपडेट दे रहिया आहियूं। औरत जो प्रेस क्लब पहुची एहतजाज, नींगरी वापसि कराइण जी घुर कई। जानिब वज़ीर रज़ा खोसो ऐं ॿिया धीउ खे अगवा करे विया आहिनि। नोटिस वरितो वञे। शबाना भुरगड़ी जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पधरियो फार्म वटां जवाबदारनि शबाना भुरगड़ी खां ॿाड़ी खसी ऐं फरार थी विया। औरत एहतजाज कयो आहे।